हैदराबाद में टैंकर सीएनजी स्टेशन ऐं घर के बाहि हिकु ॼणो सड़ी फोत। वाधूबा गेट भरिसां सीएनजी स्टेशन ते बीठल टैंकर में बाहि लॻी वई। टैंकर खे लॻल बाहि सीएनजी स्टेशन खे बि वकड़ में आणे छॾियो। बाहि सीएनजी स्टेशन पोयां घर खे विकोड़े पई। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण में रुधल। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त उमीद आहे त ईरान फ़ौजी कार्रवाई जी ज़रूरत न पवंदी। ईरान ॾांहुं अमेरिकी सामूंडी बेड़ो रवानो कयो पर इस्तेमाल न करणु बहितर रहंदो। पहिरियां बि ईरान सां ॻाल्हियूं थियूं ऐं मुस्तक़बिल में बि थींदियूं। संदसि ख़्याल में क्यूबा जी हुकूमत क़ाइमु रही न सघंदी। बर्तानिया लाइ चीन सां कारोबार करणु घणो ख़तरनाक आहे। चीन सां वापार सहकार बर्तानिया लाइ संगीन ख़तरो बणिजी सघे थो। कैनेडा लाइ चीन सां कारोबार करणु उन खां बि वधीक ख़तरनाक आहे। अमेरिकी बचाव बारे वज़ीर पैट हेगेस जो चवणु आहे त ईरान जे मामले ते पेंटागन सदर ट्रम्प जी उमीदनि मूजिबि अमल कंदो। अमरीका समूरा ऑप्शन्स इस्तेमाल करण लाइ तयारु आहे। पाकिस्तान में ईरानी सफ़ीर रज़ा मीरी मुक़दम जो चवणु आहे त ईरान ते हमलो समूरी मुस्लिम दुनिया ते हमलो तसवुरु कयो वेंदो। ईरान जंग नथो चाहे ऐं हाणे बि उमीद आहे त सूरतहाल जंग ॾांहुं न वेंदी। ईरान में मुज़ाहिरनि दौरान तशदुद जे वाक़िअनि में 3117 माण्हू मारिजी विया ऐं 670 दहशतगर्द मारिया विया। 306 एम्बुलेंस ऐं बसूं, 24 गैस स्टेशन्स तबाह कई वयूं। 700 स्टोर, 300 घर, 750 बैंकनि खे निशानो बणायो वियो। 414 सरकारी इमारतनि, 749 पुलिस स्टेशन्स, 120 सिहत मर्कज़नि, 200 स्कूलनि ऐं 350 मस्जिदनि खे निशानो बणायो वियो। पाकिस्तानी बांग्लादेश जे विच में 14 वरियनि खां पोइ सीधी रीत हवाई राब्तो बहाल। बांग्लादेश जी क़ौमी एयरलाइन जी उॾाम ढाका मां मुसाफ़िर खणी कराची एयरपोर्ट पहुती। जहाज़ी आमद लाइ ख़ासि इंतज़ाम, वाटर सैल्यूट पेश। कराची एयरपोर्ट ते तक़रीर पिणु कोठाई वई। हैदराबाद जे इलाइक़े अब्दुल्ला गार्डन वेझो पुलिस मुक़ाबिलो, बॾोहारी मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस तर्जुमान मूजिबि नसीब नगर थाणे जद में पुलिस मुक़ाबले दौरान बि जवाबदार मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां हथियारी मोटरसाइकिल हथ कई वई। मारिजी वियल जवाबदार केतिरनि ई ॾोहनि में मुलविस हुआ। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में ॿी T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। पहिरीं T20 मैच में पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे 22 रननि तां शिकस्त ॾिनी हुई।